अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सुण सनेहो उनसे। मौज़ू इंटरव्यूज़, मुरतब निसार शाहीन, छपाईंदड़ पूरब पब्लिकेशन लाड़काणो सिंध, छापो पहिरियों 2009 ईस्वी। इंटरव्यू आहे आसिम नाथन शाही जो। पूरो नालो ग़ुलाम रसूल वलद अल्लाह बख्श सोलंगी। खाथड़े ज़िले दादूअ में जाओ। वॾड़नि पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि ॾांहुं लॾ पलाण सबबि संदसि कंहिं बि हिक स्कूल में पढ़ाई थी न सघी। संदसि वालदेन हिन जी शऊरी उमिरि खां अॻु ई लाॾाणो करे विया हुआ। उन करे 5 दर्जन खां मथे वधीक तालीम हासिल करे न सघियो। ज़िंदगीअ जो ॻचो अरसो ख़ैरपुर नाथन शाह में गुज़ारियईं। उन ई शहर में रहंदे ई संदसि इल्मु अदब सां उन्स थियो ऐं हिन शाइरीअ में तब आज़माई कई ऐं तख़लुस आसिम नाथन शाही अख़्तियार कयईं। सिंधी अदब में खेसि हिकु नाले वारे शाइर जी हैसियत सां मञता हासिलु आहे। संदसि ज़िंदगीअ जो आख़िरी हिसो कराचीअ जे लयारीअ वारे इलाइक़े में रहंदे गुज़रियो। तारीख़ 6 अक्टूबर 2006 ईस्वीअ ते वफ़ात कयईं। इंटरव्यू पैनल बदर शाह, सलीम रिंद ऐं निसार शाहीन। सवाल बदर शाह, अदबी दुनिया ॾांहुं तव्हांजो अचणु कीअं थियो ऐं तव्हां कंहिंखां मुतासिर आहियो? आसिम नाथन शाही, अदबी दुनिया ॾांहुं मुंहिंजो अचणु ईअं थियो त मूंखे नंढपण खां वठी शाइरी ऐं राग जो शौक़ु हूंदो हो। शाइरी पाण न कंदो हुउसि त बि कंहिं ॿिए शाइर जो शेर पाण वटि लिखी छॾींदो हुउसि। ॻाइण खां बि न अणवाक़ुफ़ आहियां, पर भर पासे किथे राग थींदो त वञी ज़रूरु ॿुधंदो हुउसि। अहिड़ी तरह त काफ़ी शाइरनि जो कलाम पाण वटि लिखंदो वियो हुउसि। पोइ 10 सालनि खनि जी उमिरि में मां पहिरियां बैत लिखणु शुरू कया। अज़ ख़ुदि ई बिना कंहिं उस्ताद जे उहे बैत कुझु सूफ़ियाणा क़िस्म जा हुआ जेके काफ़ी वक़्त ताईं मां लिखंदो रहियुसि। जॾहिं शऊर वधियो त उन्हनि बैतनि मां मुतमिन न थियुसि ऐं उहे मूं फाड़े छॾिया। उनखां ॿिए दौर में मूं फिल्मी गाननि जे तर्जुनि ते काफ़ियूं वग़ैरह लिखियूं या आम जेके मक़बूल धुनूं आहिनि उन्हनि जे तर्जुनि ते बि मूं काफ़ियूं लिखियूं। उहे काफ़ियूं माण्हुनि खे घणो पसंदि ईंदियूं हुयूं ऐं उहे मूंखां लिखाए वेंदा हुआ। उनखां पोइ टियों दौरु आयो हिन अदबी शाइरीअ जो। उहो आख़िर में जॾहिं मां ख़ैरपुर नाथन शाह में लॾे आयुसि, उते अची वेठासीं, तॾहिं उते मोहसिन ककड़ाईअ सां मुंहिंजी मुलाक़ात थी। उहो हीअं त मुंहिंजे हथ में रोज़ु हिकिड़ो किताबु हूंदो हो। मुताले जो शौक़ु मूंखे ॾाढो हूंदो हो। वाट वेंदे बि पियो किताब पढ़ंदो वेंदो हुउसि। मोहसिन रोज़ु मूंखे ॾिसंदो ऐं गौर सां ॾिसंदो हो त हीउ माण्हू आहे छा जो रोज़ु सुबुह असांजे ईंदे वेंदे हथ में किताब अथसि। नेठि हिकिड़े ॾींहुं पुछियईं त मियां तुंहिंजो नालो छा आहे, छा कंदो आहीं? मूंखे ॿुधायो त मुंहिंजो नालो ग़ुलाम रसूल आहे, ख़ानगी कारखाने में मुंहिंजी नौकिरी आहे, किताब अथई हथ में, किताब जो शौक़ु अथमि, मुताले जो पढ़ंदो आहियां। चयईं त पोइ हीअं कर, असां पाण में किताबनि जी ॾे वठि करियूं। मां बि शाइरु आहियां, मूं वटि बि किताब हूंदा आहिनि। तव्हां कुझु किताब मूंखे ॾियो त मां तव्हांखे किताब ॾियां। मूं चयो हाज़ुरु साईं। ऐं ईअं पोइ साणसि तारुफ़ थियो। ॿुधायईं त मुंहिंजो नालो नियाज़ अली शाह आहे ऐं मोहसिन ककड़ाईअ जे नाले सां शाइरी करियां थो। मां ॾिसंदो रहंदो हुउसि किताबनि में, रिसालनि में त मोहसिन जा ॾाढा शेर छपा हुआ। मूंखे ॾाढी ख़ुशी थी मोहसिन सां मुलाक़ात करे। मूं उन वक़्तु हिकिड़ो किताबु उर्दूअ मां तर्जुमो कयो, मज़लूम करबला। उन्हीअ में जेके उर्दूअ में शेर ॾिना विया हुआ उन्हनि जो तर्जुमो मूं वरी बि शेर में कयो। जॾहिं मोहसिन साहिब सां मुलाक़ात वधी तॾहिं उहो किताबु मां मोहसिन ॾांहुं खणी वियुसि। मूं चयो त साईं किताबु मूं तर्जुमो कयो आहे ऐं शेरनि जो शेर में तर्जुमो कयो आहे। तव्हां शाइरु आहियो, तव्हां ॾिसो त सही आहिनि या न। मोहसिन पहिरियां त मुंहिंजा अख़र ॾिसी हैरान थियो त यार अख़र त तुंहिंजा ॾाढा सुठा आहिनि, तो में वॾा जोहर था ॾिसजनि। किताब मूं वटि छॾे वञु, मां ॾिसंदुसि। मोहसिन साहिब वटि मां किताबु छॾे आयुसि। ॿिए 3 ॾींहं ते मोहसिन साहिब वटि मुंहिंजो वञणु थियो। मोहसिन चयो त न बाबा, तूं शेर जो शेर में तर्जुमो त कयो आहे, पर हिननि में पूरो वज़न कोन्हे। शाइरीअ लाइ वज़न ज़रूरी आहे
ऐं तो में जेकॾहिं शाइरीअ जो शौक़ु आहे त तोखे उन्हीअ में वज़न भर सिखणो पवंदो। मूं चयो त जेकॾहिं उहा ॻाल्हि त पोइ मूंखे इस्लाह ॾियो। मां शाइरी त थोरी घणी कंदो आहियां। हिन चयो त ठीकु आहे, तूं जेकॾहिं शाइरी ॾींदे त पोइ मां इस्लाह कंदुसि। पोइ मां कुझु शेर लिखी मोहसिन साहब ॾांहुं खणी वेंदो हुउसि ऐं मोहसिन साहिबु उन्हनि जी इस्लाह कंदो हो। थोरे वक़्त खां पोइ मोहसिन साहिबु दादू हलियो हुयो, खेसि हुते मास्तरीअ जी ट्रेनिंग करणी हुई। मां पोइ पंहिंजा शेर टपाल वसीले होॾां मोकिलींदो हुउसि ऐं मोहसिन साहिबु हुतां इस्लाह करे मोकिलींदो हो। बसि ईअं 6-12 महीना मूं साईं मोहसिन साहिब खां इस्लाह वरिती। पोइ मूंखे अहिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वई। हालांकि हीअ सिख्या अहिड़ी ई आहे जो माण्हूअ खे जेकॾहिं शाइरीअ जे भर वज़न जी ॻाल्हि सम्झ में अची वञे त हिकिड़े 2 ॾींहंनि में अची वञे, न त वरियनि जा वरियर बि सम्झ में न अचे। बहरहाल मूंखे 6-12 महीननि में ॻाल्हि सम्झ में अची वई। पोइ मोहसिन साहिबु मूंखे चयो त हाणे तोखे इस्लाह जी का बि ज़रूरत कान्हे। उल्टो 2-3 शाइर जेके पंहिंजे शहर में हुआ, जहिड़ो को वफ़ा नाथन शाही, राज़ नाथन शाही या ॿिया बि केतिरा ई नाथन शाही हुआ जेके शाइरीअ में अॻिते वधी कोन सघिया, जिन में ग़रीब नाथन शाही, जोहर नाथन शाही ऐं ॿिया केतिरा ई जिन खे मूं इस्लाह ॾिनी आहे। अहिड़ी तरह मुंहिंजो अदब सां नातो क़ाइमु थियो। पहिरीं त अख़बारुनि में मुंहिंजा ग़ज़ल, कथा, चौसठा ऐं नज़्म वग़ैरह शाया थींदा हुआ। कॾहिं उहो जुनून हूंदो हो जो हर हिकु रिसालो जेको निकिरंदो हो उन ॾांहुं मवादु मोकिलिबो हो। उन वक़्तु को बि अहिड़ो रिसालो न हो जंहिं ॾांहुं मूं शेर न मोकिलियो हुजे। माण्हू बि मूंखे तमामु घणो पसंदि करणु लॻा, एतिरे ताईं जो जिते बि का कचहरी थींदी हुई ऐं जेकी बि माण्हू ॿुधंदा हुआ चवंदा हुआ त आसिम किथे पैदा थियो ऐं ॾाढो सुठो थो लिखे। मां ॿुधंदो हुउसि ऐं ॿुधी ख़ुशी थींदी हुई। निसार शाहीन, तव्हां काफ़ी सारनि नाथन शाही शाइरनि जो ज़िक्र कयो। तव्हां बज़ाते ख़ुदि ग़ुलाम रसूल सोलंकीअ मां नाथन शाही कीअं बणिया ऐं उहा ज़रूरत तव्हांखे छो पेश आई? आसिम नाथन शाही, जीअं त मूं ते फ़ारसीअ जो असरु हो, छो त मुंहिंजी तालीम जेका थोरी घणी आहे मोचारी सां वधि में वधि फ़ारसीअ में, सो मां जॾहिं ॾिसंदो हुउसि ग़ालिब, आतिश, ताबिश वग़ैरह, अहिड़े नमूने मूं बि सोचियो त मां बि को तख़ल्लुस अख़्तियार करियां। पोइ मूं मौलवी साहिब जे किताबनि में लुग़त जो किताबु खयो। उन में ॾिठो त मन को अहिड़ो लफ़्ज़ मिली वञे जेको मां पंहिंजे लाइ तख़ल्लुस चूंडियां। मूंखे आसिम लफ़्ज़ नज़र अची वियो। आसिम 2 इमलाउनि में लिखिबा आहिनि, 2 सूरत ख़तनि में। हिकिड़ो ऐन साद सां, ॿियो से सां आसिम आहे। मासूम मां निकितल यानी गुनाहनि खां पाक, ऐं आसिम माना आहे गुनाहगार। त मां आसिम तख़ल्लुस काफ़ियुनि वग़ैरह में इस्तेमालु त कंदो हुउसि, पर जॾहिं साईं मोहसिन सां मुलाक़ात थी, वेठा बि ख़ैरपुर नाथन शाह में हुआसीं, त मोहसिन चयो त ग़ुलाम रसूल, आसिम सोलंकी वग़ैरह नथो ठहे, उन ई करे उनखे मुख़्तसिर कर। नाथन शाह में पाण रहूं था, उन करे हाणे तूं आहीं आसिम नाथन शाही। मूं चयो ठीकु आहे। आसिम नाथन शाही ऐं पोइ आसिम नाथन शाही सुञाणप बणिजी वियो ऐं उन ई सां मशहूरु थियुसि। अॻिते हली जॾहिं वधीक पंहिंजे ॿोलीअ सां सिक मुहबत वधणु लॻी त पोइ सोचियुमि त ॿेली आसिम नालो रखी त ॾाढो पाण फासायोमि, पर तेसीं ताईं मां काफ़ी उभिरी आयो हुउसि। उन करे उहो मूं लाइ मसइलो थी पियो त हाणे मां तख़ल्लुस कीअं मटायां। पोइ अहिड़ी कोशिशि छॾे ॾिनी ऐं अॼु ॾींहुं सूदो आसिम जे नाले सां सॾिजां थो। निसार शाहीन, चवंदा आहिनि त शाइर जो नसरु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। भला तव्हां नसरु लिखण जी का शौरी कोशिशि कई? आसिम नाथन शाही, न, मूं नसरु लिखण जी कॾहिं बि का शौरी कोशिशि न कई आहे। अलबत्ता मुंहिंजा ख़त दोस्तनि वटि ॾाढा मशहूरु आहिनि। मां ख़त ॾाढा दिलचस्प लिखंदो आहियां। 4-5 साल थींदा ख़लील लाखेर मुंहिंजो शागिर्दु आहे, सऊदीअ में रहंदो। शाइरीअ जी मूंखां इस्लाह वठंदो। असां सऊदीअ मां बि ख़त लिखी उन सां गॾु शाइरी बि मोकिलींदो हो। उतां सऊदीअ मां बि ख़त लिखी ऐं उन सां गॾु शाइरी मोकिलींदो हो। हिन मूंखे 1000 पननि जी लेटर पैड ठाराए मूं ॾांहुं मोकिली हुई। त हाणे हिननि 4 सालनि में मां उहो
1000 पनूं ख़तनि में ख़तमु करे चुको आहियां। बसि हाणे आख़िरी पेड हले पई, जंहिंमें के 30-40 सिफ़ा बचा आहिनि। मूं वटि रोज़ु 2-3-4 ख़त ईंदा रहंदा आहिनि ऐं जवाब जो पाबंद आहियां। भले को नंढड़ो ॿार बि मूंखे लिखे त मां उनखे जवाबु ज़रूरु ॾींदो आहियां। अहिड़ी तरह मुंहिंजा ख़त बि घणो मशहूरु आहिनि। उन्हीअ में अदबी रंग आहे, अदबी चाशनी आहे। मुंहिंजे ख़तनि जे हवाले सां काज़ी मक़सूद गुल त हिकिड़ो मक़ालो बि मूं ते लिखियो हो, जेको मूं वटि महफ़ूज़ आहे। जॾहिं नएं देरे में मंठार सोलंगीअ वारनि मूंसां शाम मल्हाई हुई त उते काज़ी मक़सूद ख़तनि जे हवाले सां उहो मक़ालो पढ़ियो। नसर लिखण जो मुंहिंजो हिकु पंहिंजो स्टाइल आहे। मां ताज़ो बदर शाह ते बि हिकु मुख़्तसर तारीफ़ी मज़मून लिखियो त उहो बि ॾाढो पसंदि कयो वियो। नसर लिखण जी का शौरी कोशिशि कोन कई आहे। हा, अलबत्ता शुरूआत में मूं कुझु कनि ख़ासि अदबी तारीख़ी मज़मूननि जा तर्जुमा कया हुआ, जेके उन वक़्त जे रोज़ाने अख़बारुनि में छपजंदा हुआ। कुझु दोस्तनि ते मक़ाला बि लिखिया अथमि। नश्तर नाथन शाहीअ ते लिखियो आहे, डॉक्टर अता मोहम्मद हामीअ ते लिखियो आहे, मोहसिन ककड़ाईअ ते लिखियो आहे, अहमद ख़ान आसिफ़ मिसराणीअ ते लिखियो आहे, अहमद ख़ान मदोश ते लिखियो आहे। त अहिड़ी तरह काफ़ी मक़ाला बि लिखिया जेके मूं वटि महफ़ूज़ आहिनि। बसि उहो ई मूं नसर लिखियो आहे। बदर शाह, तव्हां ग़ज़ल बि लिखिया आहिनि, नज़म बि लिखिया आहिनि, बैत ऐं वायूं बि लिखियूं आहिनि। तव्हां उहो ॿुधाइणु पसंदि कंदव त तव्हां कहिड़ी सिन्फ़ खे वधीक वेझो आहियो? आसिम नाथन शाही, मूं तक़रीबन 13-14 सिन्फ़ुनि ते लिखियो आहे, जंहिंमें बैत, वाई, गीत, दोहो, ग़ज़ल, नज़म, आज़ाद नज़म, नसरी नज़म, कता या चौसठरा, रुबाई ऐं मसनवी। हिकिड़ी पुराणी सिन्फ़ आहे। ॿियो त ठहियो, पर मूं कता तारीख़ बि लिखिया आहिनि। याने कंहिंजे शादी या कंहिंजो को किताबु छपियो आहे त अहिड़ा चंद लफ़्ज़ जोड़े जंहिंमां उहो सभु निकिरी अचे, मूं उहे बि लिखिया आहिनि। शुरू में दोस्त चवंदा हुआ त आसिम नज़म जो शाइरु आहे, पर उन्हनि शायदि मुंहिंजा ग़ज़ल कोन पढ़िया हुआ या घटि पढ़िया हुआ। मां पाण खे हर उन ई सिन्फ़ जे क़रीब सम्झां थो जंहिंमें मां पंहिंजे दिलि जो अहवाल या पंहिंजे वक़्त जी तक़ाज़ाउनि मुताबिक़ या माहौल जे मुताबिक़ जंहिं शइ खे मां वधीक असराइते नमूने में पेश करे सघां थो, ऐं हर उन ई सिन्फ़ जी पाण खे वेझो सम्झां थो। बदर शाह, तव्हां सिंधी अदब में हिकु नई सिन्फ़ ॾिनी आहे, सिंधी जा जे नाले सां। तव्हां ॿुधाईंदव त तव्हां नई सिन्फ़ जी ज़रूरत कीअं महसूसु कई? आसिम नाथन शाही, उर्दूअ जे हयात अली शाइरीअ जी हिकु सिन्फ़ सलासीअ में कुझु सलासियूं लिखियूं आहिनि, जेके हिन नौजवान सिंगर टीवीअ ते ॾाढे प्यारे अंदाज़ ऐं सोज़ वारे आवाज़ में ॻायूं आहिनि। मूंखे वेठे वेठे ओचितो ख़्यालु आयो त उहो केॾो न प्यारो वज़न आहे। उन ते जेकर को लिखे त मूं उन खे 3 सिटुनि में, जंहिंजो वज़न आहे मफ़ऊल मफ़ाइलन, 3 सिटुनि जो वज़न आहे मफ़ऊल मफ़ाइलन, मां उन ई वज़न ते हिकिड़ी सिन्फ़ लिखी जेका टेड़ूअ खां अलॻि हिकिड़ी हैसियत रखे पई। वज़न अलॻि आहे छो त हाइको जो हिकिड़ो ख़ासि फॉर्म आहे जंहिंमें 5-7 मात्राऊं थियनि थियूं, पर हीअ उन ई खां अलहदा आहे। इहा साॻी सिन्फ़ आहे जेका हाणे अयाज़ लिखी आहे 1.5 सिटे में। उहे जेके मूं सिंधी जा लिखिया आहिनि उन्हनि ते वज़न आहे मफ़ऊल मफ़ाइलन। उन्हनि जी हिकिड़ी पहिरीं सिट छॾे पोइ ॿिन्हिनि खे मिलाए लिखो त उहो ई 1.5 सिटो थी पवंदो ऐं उहो ई साॻियो वज़न थी पवंदो जेको अयाज़ लिखियो आहे। शेख अयाज़ जो पोइ जॾहिं मूं निंड वलियूं किताबु पढ़ियो त मूंखे ॾाढो अचरज थियो त हीअ उहा ई साॻी सिन्फ़ आहे जेका मूं 3 सिटुनि में करे लिखी आहे, ऐं शेख साहिबु उन में हिकिड़ी सिट अलॻि रखी पोयूं ॿई मिलाए लिखियूं आहिनि ऐं 1.5 सिटो बणिजी वियो आहे। बिल्कुलु को बि फ़र्क़ु कोन हो उन जे वज़न में। उन में मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। दरिया जो किनारो आहे हिते ॿोॾ बनियूं ॿोड़ियूं हुते प्यार उञारो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां लिखो त दरिया जो किनारो आहे हिते ॿोॾ बनियूं ॿोड़ियूं हुते प्यार उञारो आहे त 1.5 सिटो थी पवंदो।
टिनि सिटुनि में बि साॻियो वज़न अथसि। मां उनखे सिंधी जा उन ई करे नालो ॾिनो त मुंहिंजो ख़्यालु हो त उन सिन्फ़ में फ़क़ति सिंध जो ज़िक्र कयो वञे। उन ते तारीख़ी, मुआशी, मुआशरती, तहज़ीबी ऐं तमदनी लिहाज़ सां उन में सिंध जो ज़िक्र हुजे ऐं उन सिन्फ़ खे सिंधी जा चयो वञे। ऐं उन खे एतिरी मशहूरु ॾियारण जो मूंखे शौक़ु आहे जेतिरो टेड़ूअ खे मिली आहे, वाई खे मिली आहे। उन में सिंध पंहिंजे जनम भूमीअ जो ज़िक्र हुजे, उन में सिंध जी इज़त, मान ऐं हिकिड़ी ताज़ी ख़बर असां मुरतब करे सघूं था। निसार शाहीन, तव्हांजे गुफ़्तगूअ मां महसूसु थियो त शाइर लाइ शाइरीअ जे बहर वज़न जी ॼाण ज़रूरी आहे, पर नई टहीअ जे नौजवान शाइरनि में आमतौर शाइरीअ में ख़्याल, सगारी सोच या फ़िक्र खे बुनियादी अहमियत ॾिनी वञे थी। तव्हां कहिड़े ख़्याल जे पुठिभराई कंदव? आसिम नाथन शाही, जेतिरे क़दुरु पाबंद शाइरीअ जो सुवालु आहे त उन ई में बहर वज़न लाज़मी आहे, चाहे उहो इल्म उरूज़ मुताबिक़ हुजे या छंद विद्या मुताबिक़ हुजे, छाकाणि त शाइरी ऐं मौसीक़ीअ जो पाण में घाटो तालुक़ु आहे। जेकॾहिं शाइरी बहर वज़न में पूरी न आहे त पोइ उहा मौसीक़ीअ में नथी अची सघे। हूअं बि वज़न खां किरियल शाइरीअ खे तव्हां पढ़ंदा त पढ़ण में तव्हांखे अटकाव महसूसु थींदो, रंडक महसूसु थींदी। चिटीअ तरह सां उहा शाइरी पेश करे न सघिबी। जेसीं ताईं ख़्याल जो तालुक़ु आहे त पोइ माण्हू पाबंद शाइरी छो करे? छो न उहो ख़्याल नसरी नज़म या कंहिं ॿी सिन्फ़ में पेश करे? केॾा बि माण्हूअ वटि ऊचा ख़्याल आहिनि, हिन वटि केॾी बि फ़िक्र जी बुलंदी आहे त हू उन्हनि खे पाबंद शाइरीअ खां अलावा आज़ादु नज़म, नसरी नज़म या शाइराणे नसर वग़ैरह में बि पेश करे सघे थो। बाक़ी माण्हू चाहे थो त गज़ल लिखणु ऐं उहो गज़ल न इल्म उरूज़ ते हुजे न छद विद्या ते पूरो हुजे त उहो शाइर लाइ ऐब आहे, पोइ उहा शाइरी न आहे। मात्राउनि में दोस्त लिखनि था, उन में वरी छा था कनि त लफ़्ज़नि खे ॻणे उहे पूरा था कनि। मिसाल, हिकु सिट में 10 लफ़्ज़ आहिनि, 12 लफ़्ज़ आहिनि, त हर सिट में 10 या 12 लफ़्ज़ आहिनि, पर मात्राऊं बि कुझु क़ाइदा रखनि थियूं। उहे बि जेकॾहिं तरतीब सां न रखियूं वञनि त उन्हनि जे पढ़ण में बि रुकावट थिए थी। उन ई शहर में रवानी बि कान थी रहे, उहा माण्हूअ खे मोहे बि नथी सघे। उहे लफ़्ज़ पोइ चॿाइणा था पवनि, उन्हनि में को साह कोन्हे को। सलीम रिंद, साईं तव्हां आज़ादु नज़म, नसराणी नज़म, शाइराणी नज़म ते खे तस्लीम करियो था ऐं अदब में शुमारु करियो था, पर आम तौरु असांजा के सीनियर शाइर उन्हनि सिन्फ़ुनि खे शाइरीअ जी सिन्फ़ तस्लीम नथा कनि। तव्हां उन लाइ वधीक कहिड़ी राय था रखो? आसिम नाथन शाही, तव्हां चओ त सीनियर अदीब उन ई ॻाल्हि खे तस्लीम नथा कनि, पर मां तव्हांखे ॿुधायां त उहे सीनियर बि हाणे के चंद वञी रहिया आहिनि जेके उन्हनि सिन्फ़ुनि खे शाइरीअ में क़बूल न कंदा हुजनि ऐं ज़िद करे बीह रहिया हुजनि। बाक़ी समूरा सीनियर ऐं उन ई ॻाल्हि खे मञण लॻा आहिनि। मां उन ई ॻाल्हि खे मञण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं शाइर जे ज़हन में को सगारो ख़्यालु आहे ऐं हू इल्म उरूज़ बि नथो ॼाणे, छंद विद्या बि पूरी कोन थो ॼाणे, त ज़ाहिर आहे हुनजी छाती फाटंदी। हाणे हू भला काॾे वञे? हू पंहिंजो उहो ख़्यालु कीअं ज़ाहिर करे? त छा हू पंहिंजो उहो ख़्यालु आज़ादु नज़म या नसरी नज़म में नथो ॾेई सघे? बिल्कुलु उहो हिन खे ॾियणु खपे। नसरी नज़म हुजे, आज़ादु नज़म हुजे या शाइराणो नसर हुजे, बिल्कुलु हुनखे उहो ख़्यालु उन में ॾियणु खपे। मां उन जी मुखालफ़त नथो करियां ऐं पाण उन जो क़ाइल आहियां। बदर शाह, अॼु खां कुझु अरसो पहिरीं उहो बहस हलियो हो त अदब बराए अदब आहे या अदब बराए ज़िंदगी, उन ई बहस में माठार अची वई हुई। पर सोवियत यूनियन जे टुटण बाद वरी साॻियो चौॿोल शुरू थियो आहे। तव्हांजे नज़र में अदब छा आहे? आसिम नाथन शाही, मुंहिंजे नज़र में अदब बराए ज़िंदगी आहे ऐं मां उन जे ख़्याल खे पंहिंजे नज़दीक सम्झां थो। हूअं त हिकिड़े शाइरी बयानिया थी वई आहे, हिकिड़ी शाइरी वक़्ती थी वई आहे थोरे वक़्त जे लाइ। हूअं त शाइरीअ में आफ़ाक़ियत हुअणु खपे, उहा सिट अहिड़ी लिखे जो अॼु जे तर्जुमानी बि करे, पर 50 साल पोइ पढ़ी वञे त उन वक़्त जी बि तर्जुमानी करे।
अदब बराए इनकलाब बि चयो वेंदो आहे। अदब बराए ज़िंदगी बि आहे त अदब बराए अदब बि आहे। हूअं अदब बराए अदब आहे अदब बराए अदब जी त का ज़िंदगी कान्हे। अदब उहो आहे जेको हर दौर में हर वक़्त जी तर्जुमानी करे। अदब बराए अबद आहे। शेख हयास जेकॾहिं चवे थो त अदब बराए अदब आहे ऐं हिन उन ते काफ़ी लिखियो आहे। हू चवे थो त हेतिरा साल मूं अजायो जख पे खाधी, जेको मूं लिखियो पिए सो अजायो पे लिखियो। हू वॾो शाइर आहे, थी सघे थो हिन उन जे ख़्याल खे दुरुस्त सम्झो हुजे। इंसान खे हिकु हंधि टिकाव आहे ई कोन। माण्हू जा नज़रिया बदिलबा रहनि था ऐं सोवियत यूनियन जे टुटण बाद त चङनि खे बि मूं ईअं पोइ ते मोटंदे ॾिठो आहे। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो हो त मूंखां पोइ माण्हू ईअं पोइ ते मोटणु लॻंदा जीअं ॿकिरियुनि जा धण शाम जो ॻोठ ॾांहुं वथाणनि ते मोटंदा आहिनि। मूंखे त ईअं थो लॻे ॼण उहे सभु पघारदार हुआ। बदरशाह साईं, अदब जूं के हदूं मुक़ररु थियनि थियूं? आसिम नाथन शाही, न, अदब लामहदूद आहे, उनजी का हद ई कान्हे का। अदब जा कई मौज़ू आहिनि, कई मैदान आहिनि, उनखे कंहिं बि हद में पाबंद नथो करे सघिजे। बदरशाह, मौजूदा दौर में अदब जूं कहिड़ियूं ख़ासि तरजियूं हुअणु घुरिजनि? आसिम नाथन शाही, जीअं अॻु में चयमि त अदब उहो आहे जंहिंमें अबदियत आहे, जेको हमेशह लाइ आहे। मज़ामती अदब बि लिखियो वियो, इनकलाबी अदब बि लिखियो वियो, पर उहो सभु वक़्ती आहे। जेसीं ताईं मज़ामती तहरीक आहे त उन अदब जी हैसियत आहे, उनखां पोइ उनजी का बि हैसियत कान्हे। अदब में तव्हां अहिड़ियूं सिटरूं बि लिखी था सघो जेके मज़ामती तक़ाज़ाऊं बि पूरियूं करे थियूं सघनि, इंसानी मसइला बि हल करे सघिजनि था ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाए सघिजे थो। पर उहे सिटरूं अहिड़ियूं तरतीब ॾिनियूं वञनि जेके अॼु सुभाणे अञा बि अॻिते जे लाइ उहे कमु अचनि, तर्जुमानी कनि। अदब जी तरजीह इंसान ज़ात हुअणु घुरिजे। निसार शाहीन, अॼुकल्ह नई टही जेको अदब सरचे पई, तव्हां उन मां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? आसिम नाथन शाही, नई टहीअ जे ख़्याल उन्हनि जे सोचुनि खां तमामु मुतमइन आहियां। मूंखे ताज़ो इदारे कींझर पारां कविता एवॉर्ड ॾिनो वियो। उहो एवॉर्ड वठणु जॾहिं मां जशन कींझर में वियुसि त उते मूं हिकिड़ो नंढिड़ो मज़मून पढ़ियो हो। उन में मूं उहा ई ॻाल्हि कई हुई त सिंध में शाइर एतिरा वधंदा था वञनि जो रिसाला घटि थींदा था वञनि ऐं उन्हनि जो मवादु उन्हनि में समाइजी नथो सघे। पोख जा रुगो तीला न ॻणिबा आहिनि। पोख में ॾिसबो आहे त संग केतिरा आहिनि, तीला त ग़ैर ज़रूर बि पैदा थींदा आहिनि, ॿिए गाह जा बि पैदा थींदा आहिनि। पोख जा सावा सुका क़िस्मे क़िस्मे तीला हूंदा आहिनि, पर पोख जा ॻणिबा आहिनि संग। ॾिसणो उहो आहे त नई टहीअ जा शाइर पैगाम कहिड़ो था ॾियनि। हीअ जो रेस थी पई आहे शाइरनि में त हिकु जहिड़ा काफ़ियो खयो, पोइ फैशन तौर ई हिक ॿिए जी साॻी ॻाल्हि लिखणु, उन मां उहो पियो लॻे त हिक ॿिए जी कापी वेठा था कनि। नई टहीअ जो शाइर जेको लिखे थो उन मां मुतमइन न आहियां, छो त हू वज़न बहर बि को नथा ॼाणनि ऐं वज़न बहर में लिखनि ई कोन था। अलबत्ता हू जेकॾहिं नसरी नज़म लिखनि, शाइराणो नसर लिखनि या आज़ादु नज़म लिखनि, पर आज़ादु नज़म बि अञा ॾुखियो आहे, उन में बि वज़न हूंदो आहे। उहा जुदा ॻाल्हि आहे त उन जे वज़न में हिकु जहिड़ा ई कोन्हे, उन जी सिटुनि में हिकु जेतिरा ई कोन्हे। उन में हिकिड़ो रुकुन फ़ाइलुनि जेकॾहिं खणिजे थो त आख़िर ताईं उन में फ़ाइलुनि हुजे, पोइ भले उन जी हिकिड़ी सिट में हिकिड़ो फ़ाइलुनि हुजे, ॿिए सिट में 10 फ़ाइलुनि हुजनि, हिकिड़ीअ में 4 फ़ाइलुनि हुजे ऐं हिकिड़ीअ में सिट में फ़ाइलुनि हुजे, पर उहो शुरू कबो फ़ाइलनि खां बि वेंदे पुॼाणीअ ताईं उन में फ़ाइलुनि लॻाइबो। उन में ईअं बि न आहे त रुगो रस्म पूरी करी वञिजे, उन में ख़्याल बि हुअणु घुरिजे। जेतिरो फ़िक्र जी उन में गहराई वधीक हूंदी ओतिरो सघारो नज़म हूंदो। रुगो रस्मी फ़ाइलुनि बि बहितर आज़ादु नज़म नथो थी सघे। मां नई टहीअ खां उन ई करे मुतमइन न आहियां त हिकु त अॼु जे शाइर बहर वज़न खे छॾे ॾिनो आहे,
हालांकि उहे जॾहिं अदबी गरजाणियुनि में पेश कयल शहर ते जेको वज़न खां किरियल हूंदो आहे त उन ते हिकदमि पकड़ कंदा आहिनि। हू वज़न खे एतिरो जॾहिं अहम सम्झनि था त उन जी ॼाण बि हुअणु घुरिजे। ताज़ो अब्दुल हमीद आस बबर कींजर में 12 महीननि में छपियल शाइरनि ते मज़मून लिखियो। उन में हिन 12 परचनि में छपियल शाइरीअ ते टेका टप्पणी कई। उन में हिन जिते किथे लिखियो आहे त ख़ुदि साख्ता वज़न फ़ैलन फ़ऊलन। हाणे भला वज़न ख़ुदि साख्ता न हूंदो आहे त छा खुदरू हूंदो आहे? वज़न बि त कनि माण्हुनि ठाहिया आहिनि, पर अब्दुल हमीद आस पंहिंजी शाइरीअ बाबति बि कॾहिं तजियो कयो आहे? हू ख़ुदि पाण वज़न में पूरो न आहे। हाणे जेको पाण वज़न में पूरो न आहे उहो ॿियनि ते वेही टेका टप्पणी करे त हीउ शहर वज़न में पूरो न आहे, उहो दुरुस्त न आहे। निसार शाहीन। आमतौरु ॾिठो वियो आहे त शाइर दोस्त हिक ॿिए खे दोस्तीअ यारीअ जे बुनियाद ते साराहिनि घणो था। तव्हां अहिड़े रवैये खे छा चवंदव? आसिम नाथन शाही। मां उन खे बुरो थो सम्झां। मां उहा साॻी ॻाल्हि कींजर वारी तक़रीब में बि कई हुई त ग्रुप बंदीअ जे चकर खां ॿाहिरि निकिरी वॾा वॾा सुठा शाइर पिया आहिनि। जेकॾहिं तव्हां सम्झो था त इंसान दोस्त आहियो ऐं इंसाफ़ पसंदि आहियो त पोइ ख़ुदि पसंदी ऐं ग्रुप बंदीअ जे चकर में न पोइ तव्हां ॾिसो जेके सुठा शाइर आहिनि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयो, उन्हनि जी इज़त करियो, उन्हनि खे इनाम ॾियो, उन्हनि खे एवार्ड ॾियो। उहो ज़रूरी त कोन्हे त तो मना काज़ी बगो मन तरा हाजी बगवेम, तूं मूंखे काज़ी चओ त मां तोखे हाजी थो सॾियां। जेकॾहिं तव्हांखे सही अदब ॾियणो आहे, पंहिंजे सिंध खे ऐं अदब जो तव्हां वटि क़दुरु आहे त पोइ अहिड़ा माण्हू जाचियो। अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजी सुठी तख़लीक़ आहे, उन जी बि तारीफ़ करियो। ईअं न थियणु घुरिजे फलाणो मुखालिफ़ ग्रुप जो आहे उन करे उन जी तारीफ़ न कबी, पर फलाणे पंहिंजे ग्रुप वारे जी तारीफ़ कबी, उहा ॿेअख्याई आहे, ॿी चापड़ाई आहे। मां उन खे न पसंदि कंदो आहियां। कुझु साल अॻु ताईं जा अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि त छा कंदा हुआ दोस्त जो पाण में नानी वेड़ो ठाहे जॾहिं बि को अहिड़ो मज़मून लिखंदा हुआ त शेख अयाज़ खां खणी अची इमदाद हुसैनीअ ते दंग कंदा हुआ। एतिरे क़दुरु जो उस्ताद बुखारीअ खे बि जाइ कोन ॾींदा हुआ। उहो त उस्ताद पंहिंजे ज़ोर ते पाण मञायो। पोइ बि जॾहिं ताज जोए ऐं ख़ाकी जोए वारा आया मैदान ते, उन्हनि माण्हुनि जो जॾहिं उस्ताद वटि अचण बि थियो त हिननि उस्ताद जी अज़मत खे मञियो ऐं पोइ तारीफ़ी मज़मूननि में उस्ताद जो ज़िक्र बि आयो। उन खां अॻु में जेतिरा बि दोस्त शाइरी वग़ैरह ते मकालो या मज़मून लिखंदा रहिया, हमेशह खां वठी त शेख अयाज़ खां वठी तनवीर अब्बासी, शमशीर लैदरी, न्याज़ हमायूनी, बरदो सिंधी, इमदाद हुसैनी, उन्हनि जो उन में ज़िक्र हूंदो। हालांकि मां पंहिंजी ॻाल्हि थो करियां त उहे शमशीर लैदरीअ वारा, इमदाद हुसैनीअ वारा या तनवीर वारा पंहिंजनि कचहरनि में अक्सर चवंदा हुआ त आसिम चङो गज़ल थो लिखे, पर जॾहिं बि हिननि को मकालो या मज़मून लिखियो हूंदो त आसिम जो को ज़िक्र न हूंदो। तव्हां मुनाफ़िकी आहे, उहा न हुअणु घुरिजे। बदरशाह। आमतौरु चयो वञे थो त शेख अयाज़ सिंधी शाइरीअ में मथां नाओ आहे। ताज़ो रसूल बख़्श पली जे उस्ताद बुखारीअ जे वरसीअ ते खखर में खड़ो वियो आहे त सिंधी अदब में मौजूदा दौर में वॾे में वॾो शाइर उस्ताद बुखारी आहे, न कि शेख अयाज़। तव्हांजी कहिड़ी राय आहे? आसिम नाथन शाही। पहिरीं ॻाल्हि वाज़ कयां त मां तारीफ़ जो क़ाइल न आहियां। मां नंढो वॾो कंहिंखे कोन थो सम्झां। पाण हिकिड़े ई राह जा पांधीअड़ा आहियूं, मंज़िल सभिनी जी हिकु आहे। जेतिरे क़दुरु वॾे नंढे जो तालुक़ु आहे त उस्ताद बुखारी अवाम जी ॻाल्हि अवाम जे लफ़्ज़नि में कंदो हो। हिन जी शाइरी सभु कंहिंखे सम्झ में ईंदी हुई। हू वॾी मथां दर्जे जी शाइरी हेठियुनि लफ़्ज़नि में अवाम जे लफ़्ज़नि में कंदो हो। अयाज़ नंढड़ी ॻाल्हि बि तमामु वॾनि लफ़्ज़नि में कई आहे, जेका रुगो घणी ॼाण ऐं घणे इल्म वारा सम्झी सघनि था, आम माण्हू नथो सम्झी सघे। उन जो मिसाल आहे त तव्हां सिंध जे झरझंग में वञो, जेतिरो उस्ताद बुखारीअ जो कलाम तव्हांखे ॿुधण में ईंदो एतिरो अयाज़ जो नथो ॿुधो वञे। मां वॾो शाइर उन खे सम्झां थो जेको पूरी सिंध में मशहूरु आहे, जंहिंखे आवाम ख़ासि आम व ख़ासि सभु सम्झनि था, सुञाणनि था। सलीम रिंद।
तव्हांजो को गज़ल गीत असां अॼु ताईं कंहिं फ़नकार वटां ॻाईंदे न ॿुधो आहे, कहिड़ो सबबु आहे? आसिम नाथन शाही। ॻाल्हि उहा आहे त उस्ताद बुखारी उन ई मामले में ॾाढो फ्री माण्हू हूंदो, हू पाण बि थोरो तरन्नुम ॼाणंदो, हिन खे पाण बि ॻाइण जो शौक़ु हूंदो। मंज़ूर सखीराणी संदसि शागिर्द ई रहियो आहे। जंहिं कॉलेज में उस्ताद पढ़ाईंदो उते मंज़ूर बि पढ़ंदो। उस्ताद मंज़ूर सखीराणीअ खे धुनूं बि तरतीब ॾेई ॾींदो। बुखारी कंहिं मुशाइरे में वेंदो ऐं उते को ॻाइणो मौजूदु हूंदो हो त बुखारी 2 कलाम खेसि उते बि ॾेई छॾींदो हो त खण हीअ त ॻाइजांइ। पर मूं ईअं कॾहिं बि कोन कयो, अलाए छो, उहा का मुंहिंजी फितरत आहे त कॾहिं वञी सायो करे कंहिंखे चयो हुजे त हीअ 2 कलाम खण वञी ॻाए, ईअं मूं कॾहिं बि कोन कयो आहे। कुझु फ़नकारनि हूअं त मुंहिंजो कलाम ॻायो बि आहे पर तमामु थोरो। गुलज़ार अली ख़ान कुझु कलाम ॻायो आहे, कुझु अब्दुल हमीद अब्बासीअ बि ॻायो आहे, वहीद अलीअ बि ताज़ो हिकु गज़ल ॻायो आहे। जेसि ताईं मुंहिंजे कलाम न ॻाइण जो सुवालु आहे त उनजो सबबु इहो आहे त मूं कंहिंखे कलाम ॾिनो कोन्हे। मूं रेडियो ते कलाम मंज़ूरु कराइण जी कोशिशि कई पर उते मूंसां अहिड़ो त अदम तावन थियो जो 2-3 भेरा मूं खेसि ख़ुदि ख़त बि लिखिया। एतिरे क़दुरु जो इनायत बलोच अमेरिका मां थींदो जॾहिं सऊदी अरब वियो त ख़लील वारनि उते गरजाणी कई ऐं संगत पारां उते मुशाइरो बि करायो हो। उते ख़लील मुंहिंजे बारे में इनायत बलोच खे चयो हो त आसिम मुंहिंजो उस्तादु आहे ऐं संदसि सुठो कलाम आहे, तव्हां रेडियो ते बि आहियो त संदसि कलाम नशर कयो। इनायत उते हिन सां हा करे आयो। ख़लील मूंखे ख़तु लिखियो त 20 खनि गज़ल इनायत बलोच खे रेडियो स्टेशन हैदराबाद मोकिलियो। दिलि त न थिए चाहियो पर ख़लील लिखियो, उन करे 20 खनि गज़ल लिखी मोकिलिया। ख़त सां लिफ़ाफ़े में मूं जवाबी लिफ़ाफ़ो बि मोकिलियो त तव्हां पंहिंजे उसूल या रेडियो जा के ॿिया लवाज़मात एग्रीमेंट या कॉन्ट्रैक्ट वग़ैरह जेको कुझु हुजे त उहो बि लिखी मोकिलियो। पर उहो ख़त ई गुम थी वियो, उनजो को जवाबु न आयो। मूं ॻाल्हि ॿुधी आहे त ख़ैरपुर रेडियो तां को मुंहिंजो हिकु कलाम नशर थींदो आहे ऐं हिते हैदराबाद में बि नसीर मिर्ज़ा रिकॉर्ड करायो आहे पर मूं कॾहिं बि पाण कोन ॿुधो आहे। बदरशाह, तव्हां सिंधी अदब खे केतिरा ई नाले वारा शाइर ॾिना आहिनि, जीअं वफ़ा नाथन शाही आहे, अयाज़ जानी आहे, मंठार सोलंगी आहे ऐं ॿिया केतिरा ई वॾा नाला सिंधी अदब खे ॾिना। तव्हां उहो ॿुधाईंदव त तव्हांजो को अहिड़ो शागिर्द जंहिंमें तव्हांखे पंहिंजा अक्स ऐं ओल्डा नज़र आया हुजनि? आसिम नाथन शाही। मुंहिंजा अक्स ऐं ओल्डा कंहिं में बि कोन आहिनि, सभु सुठो था लिखनि ऐं सभिनी जो पंहिंजो पंहिंजो ढंग आहे। जेसीं ताईं ख़्याल जो तालुक़ु आहे त उहो इतफ़ाक़ सां बग़ैर कंहिं तालुक़ जे बि ख़्याल शाइरनि जा हिक ॿिए सां मिली वञनि था। ताज़ो मूं उस्ताद जो किताबु गीत असांजा जीत असांजी पे पढ़ियो त मूंखे ईअं लॻो ॼण त हीअ शाइरी मूं कई आहे, हालांकि बुखारीअ जो कलाम मूं एतिरनि सालनि में पढ़ियो ई कोन आहे। पर शेर पढ़ी मूं ईअं पियो महसूसु कयो त अहिड़े क़िस्म जी शाइरी ॼण मूं बि पहिरीं किथे कई आहे। अहिड़े नमूने सां के ख़्याल मुंहिंजनि शागिर्दनि जा मूंसां ज़रूरु मिलंदा हूंदा पर इनफ़रादियत सभिनी में आहे। मूं जिन खे इस्लाह ॾिनी आहे अलाह जी महिरबानीअ सां नाले वारा आहिनि, शाइरीअ में सुठो नालो रखनि था, जिन में वफ़ा आहे, मंठार सोलंगी, अयाज़ जानी, जोश भट्टी, ख़लील लाखेर, बदर शाह, मुमताज़ अब्बासी, फमीदा अशरफ बलोच ऐं ॿिया केतिरा ई नाले वारा शाइर अची वञनि था। निसार शाहीन, तव्हां वारी टईअ जे भेट में अॼोके दौर में जेका शाइरी सरजे पई त तव्हांजे ख़्याल में छा सिंधी शाइरी अॻिते वधी आहे? आसिम नाथन शाही। सिंधी शाइरी तमामु घणो अॻिते वधी आहे। अॻियां शाइर वीचारा छा लिखंदा हुआ, गुल ऐं बुलबुल जूं ॻाल्हियूं या सनतुनि जे चकर में हूंदा हुआ। सनत, तदरीस, तजनीस, हरफ़ी, तजनीस, सर हरफ़ी उन जे चकर में हूंदा हुआ। छा लिखियो हो उन्हनि? कुझु न लिखियो। तजनीस ऐं सवा वज़न ते डॉक्टर इब्राहिम ख़लील 3 हिसनि में किताबु लिखियो आहे, उन में सभिनी वज़ननि ते हिन पंहिंजा शेर ॾिना आहिनि। पर हाणे उहे शेर छाकाणि त हिन वज़न मुताबिक़ लिखिया आहिनि उन करे उन्हनि में उहा जान न आहे।
संदसि कयल ख़िदमत खे त विसारे नथो सघिजे, छाकाणि त उरूज़ जी सिख्या जे हवाले सां हिन सुठो कमु कयो आहे। पर शाइरीअ में का जान न आहे। उनखां घणो अॻु असांजे बैनुल अक़वामी शाइरी आहे। हाणे बि नई टहीअ जी शाइरीअ खे आलमी सतह ते भेटे सघिजे थो। मां नई टहीअ मां घणो पुरुमीद आहियां। बदर शाह चई तव्हांखे कहिड़ा माण्हू वणंदा आहिनि, तव्हां कॾहिं इश्क कयो आहे? आसिम नाथन शाही जीअं इश्क करणु चइबो आहे ईअं कोन कयो आहे। हर सुठो माण्हू सुहिणो माण्हू वणंदो आहे। मूंखे वरी पंहिंजे माज़ीअ ॾांहुं मोटिणो थो पवे त मां नंढपिण खां ॾाढो ॾुखी रहियो आहियां। हर लिहाज़ खां, मुआशी लिहाज़ खां, मुआशरती लिहाज़ खां, प्यार मुहबत ऐं शफ़क़त जे लिहाज़ खां मां ॾाढो दुखी रहियो आहियां। जेको माण्हू सॼी उमिरि ॾुखियो रहियो हुजे उनखे के थोरा माण्हू वणंदा त हूंदा, पर वक़्ती तौर उन जो इज़हार ई न कयो हुजे। अॼु बि सुहिणा माण्हू मूंखे वणनि था। हिकिड़ो मुंहिंजो ॿिसिटो शेर आहे त चोटीअ खां चेल ताईं झुगटो गुलनि जो आहीं, चोटीअ खां चेल ताईं झुगटो गुलनि जो आहीं, तोखे ॾिसण सां मूंखे गुलशन तो यादि पए। त सुहिणा माण्हू वणिया, पर खिली इज़हार करण में मुंहिंजो के पंहिंजूं मजबूरियूं हुयूं, अञा ताईं बि आहिनि। हाणे त ख़ैर उमिरि उहा न आहे इश्क करण वारी, पर जॾहिं जवानी हुई तॾहिं बि अहिड़ियूं मजबूरियूं हुयूं जन मूंखे उन पासे न उछलायो। निसार शाहीन असांजे अवाइली शाइरनि जे कलाम जो जाइज़ो वठिजे या संदन ज़िंदगीअ जा वर्क वराए ॾिसजनि त हिन जे मुहबत जो मुहवर जिन्स मुज़क्कर रहियो आहे। तव्हांजी उन जे बारे में कहिड़ी राय आहे? आसिम नाथन शाही उहे असल में ईरान जी रिवायत आहे। उहा असल में ईरान जी रिवायत आहे। ईरान में इश्क थींदो ई छोकिरनि सां आहे। शेख सादीअ जी मशहूरु ॻाल्हि आहे त शेख सादी हिकिड़े सुहिणे छोकिरे खे घणो ॾिसंदो, खेसि उहो ॾाढो वणंदो हो ऐं पंहिंजे पर में उहो मथसि आशिक़ बि हो। हिकिड़े भेरे उहो छोकिरो शफ़्तालो बीठो पियो खाए। शफ़्तालो उतां जो हिकिड़ो मेवो आहे। शेख सादी उतां गुज़रियो त हिन छोकिरे खे चयो त उहो शफ़्तालो मूंखे बि ॾे त मां खावां। छोकिरे खे चयो त हा वेझो आहे, ही वठि। जॾहिं हू संदसि वेझो वियो त जंहिं चाकूअ सां शफ़्तालो पे वढियाई उहो चाकू शेख सादीअ खे हयईं। सादी भॼी वियो। 2-3 ॾींहंनि खां पोइ सादी वरी उतां लंघियो, ॾिठाई त उहो साॻियो छोकिरो वरी बि वेठो थो शफ़्तालो खाए। हाणे सादीअ कोन घुरियसि। छोकिरो पियो सादीअ खे चवे त शफ़्तालो बि खोरी, शफ़्तालो खाईंदे? चयईं त भले ब खोरम बशर्ते के कारिद न बाशद। हा बेशक खाईंदुसि, पर उन जी शर्त सां त तो वटि चाकू न हुजे। त ईरानी शाइरनि जो इश्क हूंदो ई छोकिरनि सां हो। सिंधी शाइरनि बि हमेशह महबूब खे मुज़क्कर तौरु पेश कयो आहे ऐं मां उन खे मुनाफ़िकी थो सम्झां त मां हिकु औरत सां इश्क थो करियां ऐं उनखे मुनस पेश न करियां। आख़िर उन में ॾोह कहिड़ो आहे? माहवार पूरब जे फरवरी, मार्च ऐं अप्रैल 1995 ईस्वी वारनि शुमारनि में शाया थियो।